असल में एतिकाफ़ जे मक़ासिद में जहाँ हिकिड़ो अज़ीम मक़सद आहे लैलतुल क़दर खे हासिल करणु। माण्हू खे खपे त जी मग़रिब थिए थी 20 तारीख़ जी शाम जो मग़रिब जी नमाज़ से मस्जिद में पहुची वञे, तॾहिं ऐं मुमकिन आहे त 21 जी तारीख़ लैलतुल क़दर हुजे। पाण करीम अलैहि सलाम 21 जी रात फजर जी नमाज़ पढ़ी करे पाण करीम अलैहि सलाम जन एतिकाफ़ वारी जाइ ते पहुचंदा, उन में दाख़िल थींदा। एतिकाफ़ जेकॾहिं को शख़्स वेहणु चाहे थो त उहो कॾहिं वेहे, ख़ासि करे जेकर रमज़ान मुबारक जे आख़िरी अशर में वेहे थो त कहिड़ी तारीख़ खां पंहिंजो एतिकाफ़ शुरू करे? असल में एतिकाफ़ जे मक़ासिद में जहाँ हिकिड़ो अज़ीम मक़सद आहे लैलतुल क़दर खे हासिल करणु। जो लैलतुल क़दर खे ख़ैरुम मिन अल्फ़ि शहर, 1000 महीननि खां जेको सो बहितर चयो वियो आहे। त माण्हू खे खपे त जी मग़रिब थिए थी 20 तारीख़ जी शाम जो मग़रिब जी नमाज़ से मस्जिद में पहुची वञे, तॾहिं ऐं मुमकिन आहे त 21 जी तारीख़ लैलतुल क़दर हुजे। त बाक़ी उन खां पोइ एतिकाफ़ में इन टाइम वेही वञे, वेहण खां पोइ एतिकाफ़ वारी जेका जाइ आहे, छो त नबी करीम अलैहिस्सलाम जन जे ज़माने में सही बुखारी में किताबुल एतिकाफ़ में इमाम साहिब हिकिड़ो पूरो बाब क़ाइमु कयो आहे, बाबुल अख़बियत फिल मस्जिद, त मस्जिद में खीमा लॻाइण जो बयानु। त नबी करीम अलैहिस्सलाम जन एतिकाफ़ जे लाइ ख़ुदि पर्दा लॻाया, खीमा लॻाया। त अल्हम्दुलिल्लाह ताला अॼु बि असांजे मुआशिरे में उहा शइ मौजूदु आहे, जो सम्झो त एतिकाफ़ जे लाइ पर्दा वग़ैरह लॻाया वञनि था। त उन एतिकाफ़ वारी असल जाइ ते जेको नबी करीम अलैहिस्सलाम जन जी तालीम आहे, पाण करीम अलैहिस्सलाम 21 जी रात फजर जी नमाज़ पढ़ी करे पाण करीम अलैहिस्सलाम जन एतिकाफ़ वारी जाइ ते पहुचंदा, उन में दाख़िल थींदा। हदीस किताब सही बुखारी जे अंदरि किताबुल एतिकाफ़ में इमाम साहिब जेको बाब क़ाइमु कयो न अल एतिकाफ़ु फी शव्वाल, उन में हदीस मुबारक मौजूदु आहे त पाण करीम अलैहिस्सलाम जन 21 जी रात फजर जी नमाज़ खां बाद में इन एतिकाफ़ वारी जेका मख़सूस जाइ हूंदी हुई उन में पाण करीम अलैहिस्सलाम जन जेको दाख़िल थींदा। त सुन्नत तरीक़ो इहो ई आहे त 21 जी शाम खां ई माण्हू मस्जिद खे टाइम ॾे। बाक़ी मख़सूस जेका एतिकाफ़ वारी जाइ आहे उन में 21 तारीख़ जी फजर नमाज़ पढ़ी उन जाइ खे अख़्तियार करे त इंशाअल्लाह हे समूरियूं अदाऊं नबी करीम अलैहिस्सलाम जी सुन्नत जे ऐन मुताबिक़ आहिनि। अल्लाह पाक असां मिड़नी खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।